समूरी दुनिया में मुल्क जे कुंड जीअं बलूचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा में भी जश्न ईद मिलादुलनबी बाबत मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां जुलूस कढिया विया। बलूचिस्तान में रहंदड़ मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे माण्हुनि पंहिंजे रिवायती अंदाज़ में शिरकत कई। मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा, सरकार की आमद मरहबा, दिलदार की आमद मरहबा, सरदार की आमद मरहबा, सब मिलकर बोलो मरहबा, सब झूम के बोलो मरहबा, मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। जुलूस में शरीक माण्हुनि जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। हथनि में झंडा खणी ऐं नारा हणंदे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा रहिया। माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे, दिलि खे बि वणे थी। ऐं कोयटा में असां पहिरें चकर जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो आहे। वॾी असांखे ख़ुशी थी आई आहे ऐं असांजे प्यारे गुरु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिठो माना ॾींहं जो वॾो ॾींहुं आहे। असांखे ख़ुशी थी आहे ॾाढी ऐं असांजे ॿाहिरि बि गॾु मुस्लमान आईंदा बि इंशाल्लाह असां मल्हाईंदा रहंदासीं। जुलूस में नंढड़नि ॿारड़नि पिणु ख़ूबसूरत लिबास पहिरे ख़ुसूसी शिरकत कई ऐं ख़ुशी में झूमदा रहिया। आज मैं यहाँ पे आया हूँ और मुझे बहुत खुशी हो रही है यहाँ पे आने के लिए कि हमारे आज के दिन हमारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश हुई थी। जुलूस में शामिल हर एक शख्स पंहिंजे जज्बे ऐं मोहब्बत जो पैगाम बणियल नज़र आयो। तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। हिन नंढड़नि ॿारनि इहो सच साबित करे ॾेखारियो ऐं अॼु मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत लिबास पाए जुलूस में शिरकत करे हिन जुलूस खे 4 चंड लॻाए छॾिया। मोहम्मद इब्राहिम बहराणी, जैकब न्यूज़, कोयटा।